अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखरत में आया शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु मां क़ुरान शरीफ़ मां जेको मौज़ू खणी आयो आहियां उहो आहे त अल्लाह जूं नेमतूं। ऐं इहो कोरोना वायरस जे ई पॉइंट ऑफ व्यू खां या मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो त रब साईं जेको आहे क़ुरान शरीफ़ में फ़रमायो आहे सूरत अल नहल में त आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। माना अल्लाह जूं जेके तव्हांजे मथां नेमतूं तव्हां ॻणे नथा सघो। हालांकि असांजे नज़र में कहिड़ियूं नेमतूं आहिनि? अखियूं ॾिनियूं अथई, कन ॾिना अथई, हथ टंगूं डिज़ाइन कयूं अथई, पेर जेके आहिनि नंढड़ा आहिनि पर उन ते असां बीही था सघूं, जो कननि में उहो बैलेंसिंग सिस्टम रखियो अथई, रिंगूं आहिनि जंहिंमें उहो पाणी हले थो, उहो जीअं उहो रसीअ ते हलंदा आहिनि न, पोइ इन लठ खणंदा आहिनि त जीअं बैलेंस बराबरि रहे। लेकिन चए थो त तव्हां ॻणे ई न सघंदव। हाणे अचो हिन वायरसिस ते ऐं बीमारियुनि ते त यकीन कयो त इहे जेके वायरसिस आहिनि या जेके बीमारियूं आहिनि इन्हीअ जो सॼो डिफेंस असांजे जिस्म में रखियलु आहे। मिसाल तौरु हे वैक्सीन छा आहे? वैक्सीन जेका आहे कंहिंजी, चाहे फ्लू जी हुजे या कंहिं ॿी बीमारी जी हुजे, टाइफाइड जी हुजे, नमूनिया जी हुजे, इहे वैक्सीन्स छा आहे? इहे हक़ीक़त में उन बीमारीअ जा कमज़ोर वायरस या बैक्टीरिया आहिनि जेके उन वैक्सीन में जिस्म में दाख़िल कनि था। कमज़ोर एतिरा आहिनि जो उहे पंहिंजे लेवल ते का बीमारी नथा पैदा करे सघनि, पर उन जिस्म में वञण जे करे उन जिस्म में एंटीबॉडीज़ पैदा थियनि थियूं जेके उनखे ख़तमु करे छॾनि। हाणे छा थो थिए त आईंदा जेकॾहिं वाक़ई स्ट्रॉन्ग उन ई बीमारीअ जा जेकॾहिं बैक्टीरिया या वायरस जिस्म में अचंदा त जिस्म वटि अॻु ई फार्मूला ठही पई आहे उनखे करण लाइ, त यकदमि उनजे मथां चढ़ी था वञनि, तबाह कनि। छो त वैक्सीन या एंटीबॉडी जिस्म खे ठाहिण लाइ टाइम थो खपे, पर जेकॾहिं अॻु ई हुननि वटि फार्मूला मौजूदु आहे जिस्म जे सेल्स में, त यकदमि उहो प्रोडक्शन पैदा थी वञे। कंहिं बि प्रोडक्शन पैदा करण लाइ त पहिरीं फार्मूला हूंदी आहे। त इहे वैक्सीन्स हक़ीक़त में उन जिस्म जे एंटीबॉडीज़ खे एडवांस में फार्मूला तयारु था कराइनि। साॻे नमूने सां करोना वायरस आहे, अञा उनजी जेका आहे सा अञा एंटीबॉडीज़ बल्कि वैक्सीन न ठही इन लाइ त अञा एंटीबॉडीज़ हिननि खे हथु कोन आयूं आहिनि। तंहिंजे करे ई चवनि था न त जिन खे करोना वायरस थी ऐं जेके आहिनि से इहे सिहतमंद थी विया आहिनि त उन्हनि जो प्लाज़्मा कढी वरी बीमार खे हणंदव, छो त उन्हीअ में एंटीबॉडीज़ ठही चुकियूं आहिनि ऐं इहो जेको आहे सो करण जे लाइ। ऐं के त वरी मिसाल तौरु नीदरलैंड चए थो त नर्ड जेको आहे सा कयूं, यानी एतिरा माण्हू खे करोना थी वञे जो पंहिंजो बाक़ी माण्हू बची वञनि। त इहे जेके शयूं अलाह ताला इंसान जे अंदर में रखियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हर बीमारीअ जो इलाज अलाह ताला पैदा कयो आहे सवाइ मौत जे। लेकिन अॼु मां हिकिड़ियूं अहिड़ियुनि ॿिनि नेमतुनि जी ॻाल्हि थो कयां जेके हिन जिस्म जे अंदरि आहिनि, लेकिन उन्हीअ जो तालुक़ु असांजे बचाव जे लाइ आहे जहन्नम खां। हिकिड़ियूं ॿ अहिड़ियूं नेमतूं हूंदियूं ॿियूं बि केतिरियूं, लेकिन ॿ हिकिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं असांजे जिस्म में, असांजे जीन्स में पियलियूं आहिनि जिन खे इस्तेमालु करण सां इंसान जेको आहे सो जहन्नम खां बची सघे थो ऐं जन्नत में वेंदो। अचो त अॼु उहे ॿ नेमतूं करे पोइ अॻिते हलूं था। रब साईं फरमाए थो, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम वअशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम। रब साईं फरमाए थो, जॾहिं जीअं ई मूं हे रूह पैदा कया, सभई रूह त सभु पैदा थियल अलाह वटि, रोज़ु मोकिले पियो थो, ॿार ॼमनि पैदा। जॾहिं रूह अलाह साईं वटि ख़तमु थी वेंदा त क़यामत आणींदो, या जेकॾहिं न मोकिलणो त न मोकिलींदो। त उन्हनि खे जेको सो चए थो, तव्हां सां मां एग्रीमेंट थो कयां, अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम। नंबर 1 त मां तव्हांजो रब न आहियां, त चवणु लॻा कालू भला शहदना, चईंसीं बिल्कुलु आहीं, असां हिते शाहिदी था ॾियूं। त अलाह चवनि थो त मां इहो तव्हांखे इन लाइ इहो रूहनि में इहा शइ विधी आहे, माना त तव्हां रब खे ॻोल्हींदव।
हिन दुनिया में पहुचण साण हर इंसान रब खे ॻोल्हींदो, लेकिन रब जी हिते माना छा आहे? माना अहिड़ी हस्ती जंहिं असांखे पैदा कयो आहे, या अहिड़ी हस्ती जेका असांखे नफ़ो थी ॾिए, या अहिड़ी हस्ती जंहिंजे करे असीं पलजूं था, या अहिड़ी हस्ती जेका असांखे तबाह करे सघे थी। इहे मुख़्तसिर नाला हर क़ौम पंहिंजे रब जा रखिया आहिनि। किन बाहि खां डिॼी झंगनि में बाहि खे रब सम्झी उनजी पूॼा था कनि। को सिज खे सम्झनि था त इहो सिज जेको आहे सो एॾी इन मां फ़ाइदो आहे, जिन करे असीं न हुजे त अन्न ई कोन पचनि, मरी वञूं। सिज जी पूॼा था कनि, के गंगा जी पूॼा था कनि त इन मां असांखे ज़बरदस्त फ़ाइदो थो पए, ॿनियुनि में पाणी थो मिले, पीअण जो पाणी थो मिले। लेकिन इन्हनि छाकाणि त पैगंबरनि जी ॻाल्हि कान ॿुधी, तंहिंजे करे इहे कंहिंखे कंहिं ॾे हलिया विया, के कंहिं ॾे हलिया विया। माना इहो पहिरीं हिकिड़ी इंसान जे जिस्म में नेमत पियल आहे त इहे चुप करे कोन वेहंदो, कंहिं न कंहिं सुपर पावर खे ॻोल्हींदो। जेके माण्हू अलाह खे नथा मञनि से नेचर खे मञनि था, त नेचर इज़ सेइंग दिस, नेचर थिए थी, नेचर जे करे पॉल्यूशन न थियणु खपे। इहो नेचर बि अलाह जो हिकिड़ो नालो आहे जेको इहे रशियन सां ॿिया क़ौमूं वठनि थियूं। त अलाह ताला फरमाए थो त मां इहा तव्हांजे जीन में इहा हिकिड़ी नेमत विधी आहे, त तव्हां ईअं न चओ त बसि असां ई पैदा थियूं, ॿियो केरु कोन्हे। इहो 99% धरतीअ जा माण्हू कंहिं न कंहिं शइ खे मञनि था। को बुधा खे था मञनि, को जीसस खे था मञनि, ऐं के जेके आहिनि से कंहिंखे था मञनि, के भॻवानु चई था मञनि, को अलाह चई था मञनि, को हज़रत ईसा चई था मञनि। यानी 99% माण्हू कंहिं न कंहिं रब खे मञनि था। त अलाह चयो त मां इहा नेमत तव्हांजे जीन्स में विधी आहे, अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, त ईअं केरु अची न चवे क़याम जे ॾींहं ते मूंखे त ख़बर ई न हुई त को रब बि हूंदो आहे। त अलाह हुन खां पुछंदो, पोइ गंगा खे छो पियो पूॼी, या तूं बाहि खे छो पियो पूॼी? पर छाकाणि त इन्हनि माण्हुनि पैगंबर जेके अलाह जा आया मुख़्तलिफ़ मौक़नि ते, हर क़ौम में आहिनि, हिंदुनि में आया आहिनि, यहूदियुनि में आया आहिनि, सभिनी में। लेकिन उन्हनि जो हुन चयो, मिसाल तौरु हिंदुनि जी भगवत गीता में छा लिखियलु आहे? उन में लिखियलु आहे त जेको पथर जी पूॼा थो करे उहो पंहिंजे पुराणे ज़माने शयुनि सां वञी मिले थो, या जेको आहे सो अलाह जे ठाहियल शयुनि जी, इहे भगवत गीता जा आहिनि। त तव्हां माना अलाह भॻवानु हिकिड़े खे मञो। त हर क़ौम में अलाह या हिकिड़े अलाह खे मञण जी ॻाल्हि आहे, पर माण्हू हलिया विया मूर्तियुनि ते, माण्हू हलिया विया गंगा ते, माण्हू हलिया विया सिज जी पूॼा में। त इहा शइ जेका असांजे जीन में नंबर 1 नेमत इहा पियल आहे, त इंसानु हर को परेशान आहे त आहे कहिड़ी ताक़त मां उन जी पूॼा कयां। नेमत नंबर 2 जेका तमामु अहमत आहे, उहा आहे ॿी, ओ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम अफ़तुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून। माना आहे हिन जी त ॿी जेका नेमत मां तव्हांजे जीन में विधी आहे उहा आहे त तव्हां डिसीशन्स पाण कंदव। मिसाल तौरु कपिड़ो वठो था, नंढड़ा ॿार हूंदा आहिनि न, उन खे ॿार ॾेखारे बाबा हे खपई कोट, ही खपई, पसंदि कंदो। वॾा थी शादी पसंदि जी कयो था। उन खां अलावा तव्हां खाधे में के शयूं तव्हांखे वणनि थियूं के नथियूं वणनि, इहा जेका सिलेक्शन कयो था, इहा पाण कयो था, इहो असांजे जीन में पियल आहे या अञा। तॾहिं तो रब चए त तंहिंजे करे तव्हां जेकॾहिं शिरक कयो कंहिंजे बि चवण ते, त ज़िमेदार तव्हां आहियो, छो त सिलेक्शन तव्हां पाण था कयो। हाणे ॿुधो क़ुर, औ तक़ूलू माना क़याम जे ॾींहं ते अची केर बि ईअं न चवे, इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल व कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम, माना शिरक त असांजे वॾनि बुज़ुर्गनि कयो, ऐं असां त कुन्ना ज़ुरियतनि मिन बादिहिम, असांजा पोइ आया आहियूं, असांजा किताब पढ़िया, असांखे चऊं त जेको आहे सो अलाह खां डायरेक्ट न घुरो, हिन फलाणे खे चओ उहो तव्हांखे रब खे कमु कराईंदो, जीअं हिंदू कनि था। असांजे मुस्लमाननि बि ईअं कयो न, 360 जेके ज़ियारतूं रसूल असांजे ज़माने में मुशरिकनि रखियूं, सभु अलाह जे वलियुनि जूं रखियूं आहिनि, ऐं चवंदा त हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, अलाह खां कमु था कराइजनि। त इहो जेको कॉन्सेप्ट आहे, अलाह चए थो ख़बरदार जेकॾहिं तव्हां इहो शिरक कयो त हिते अची मुंहिंजे क़याम जे ॾींहं ते बीही न चइजो, छा औ तक़ूलू न चइजो इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल, इहो शिरक त साईं किताबनि में पढ़ियोसीं, असांजे वॾनि बुज़ुर्गनि असांखे चयो त इहो कमु थिए थो। व कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम, असां त पोइ आया आहियूं, हे त अॻे जा बुज़ुर्गनि जा किताब लिखियल आहिनि। अफ़तुहलिकुना, पोइ हाणे असांखे तूं हलाक कंदे बिमा फ़अलल मुब्तिलून, जे उन्हनि ग़लतियूं कयूं। अलाह चए इहो मां न ॿुधंदुसि। माना हाणे कपिड़ो वठो पंहिंजी मर्ज़ीअ ते, छोकिरी पसंदि कयो पंहिंजी मर्ज़ीअ ते, खाओ शयूं पंहिंजी मर्ज़ीअ ते, किन शयुनि खे न खाओ पंहिंजी मर्ज़ीअ ते,
पर जॾहिं जहनम जे वञण लाइ जॾहिं शिरक था कयो त चओ साईं असां हिन बुज़ुर्गनि जे चवण ते लॻासीं त अलाह चए थो इहो केरु बि अची न चए। इहा आहे ॿी नेमत असांजी जीन में पियल त जेकॾहिं जेको तव्हां कंहिंजे चवण ते न हलो, केॾो बि तव्हांखे वॾो बुज़ुर्ग लॻे हुनजे चवण ते न हलो, छाकाणि त अलाह ताला क़ुर में जंहिं शइ खां मना कयो आहे, माना हिन मां इहा ख़बर पई त हिदायत तव्हांखे अलाह जे क़ुर ऐं रसूल जी सुनत मां मिलंदी। ॿाहिरि जेके बि सोर्सिस आहिनि ग़लति बि थी सघनि था, सही बि थी सघनि था, तंहिंजे करे पहिरियों ई ओरिजिनल सोर्स खां माना वठो ऐं पोइ तव्हां भली हुननि खे पढ़ो त ख़बर पइजी वेंदी। यानी इन जो मिसाल ईअं आहे त जेकॾहिं 100 बोतलूं खीर जूं हुजनि, हिकिड़ीअ बोतल में को पेशाब विझी छॾे या को गंदु विझी छॾे ऐं ख़बर न पए त 100 मां कहिड़ीअ में विधो अथई, तव्हां पीअंदव? अदा 1 in 99 चांस आहे, छा थी पियो? त इन जो मतिलबु आहे त तव्हां पहिरीं क़ुर हिन मां, हिन आयत मां, हे जेको तव्हांजी जीन में जेका शइ पियल आहे, त माना तव्हां ज़िमेदार आहियो पंहिंजी डिसीशन सां। ॾोह तव्हां कंहिं बि माण्हू खे नथा ॾेई सघो। क़ुर हदीस खां अलावा कंहिं बि किताब खे बि ॾोही तव्हां नथा करे सघो। मां फलाणे किताब में पढ़ियो, मां फलाणे किताब में पढ़ियो, या फलाणे मूंखे हीअं चयो। इहा आहे ॿी नेमत जेका असांजे अंदर में पइजी आहे कि वी आर रेस्पॉन्सिबल, असां पंहिंजी डिसीशन जा रेस्पॉन्सिबल। शाह लतीफ़ भिटाई बि इन चवे थो त अलस्त बि रबिकुम, जॾहिं कन पियोम, कालू भला कलबसी, तॾहिं तित चयोम, तॾहिं वेर कयोम, तहीं वेर कयोम वचन वेड़ी चन सां। मां अलाह सां हा करे आयो आहियां त अलाह साईं मां तोखे ॻोल्हींदुसि ऐं जेका बि मां हिते कंहिंजे चवण ते हलंदुसि पर ॾोह पाण खे ॾींदुसि। तंहिंजे करे मुंहिंजो कमु आहे त मां तुंहिंजी ॻाल्हि क़ुर मां पहिरीं पढ़ां ऐं रसूल जी सुन्नत खे ॾिसी पोइ ॿिए जी ॻाल्हि ॿुधंदुसि। बाक़ी जेकॾहिं ॿिए जी ॻाल्हि मूंखे गुमराह कंदी त मां ज़िमेदार आहियां, मां हुनखे ॾोही न कंदुसि। काल मौजूदु आहे, वठूं था। अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा गुलाम शबीर थियल हैदराबाद खां। जी साईं, इहो जेके माण्हू रिटायर थियनि था, पैसा बैंक में रखी वरी उन सां इंट्रस्ट मिले थो, हा, ऐं उन मां वरी ख़ैर ख़ैरियातूं कनि था, छा इहो जाइज़ आहे इहो पैसो खाइणु या उन मां ख़ैर ख़ैरियात करणु? साईं ॾिसो, जेकॾहिं सिधो सो व्याज आहे त उन मां ख़ैर ख़ैरात कान थींदी। बाक़ी तव्हां जेको आहे सो अल्टरनेट आहिनि, अॼुकल्ह इस्लामी बैंकूं बि अची वियूं आहिनि ऐं उन में उलमा बि आहिनि ऐं कुझु न कुझु त भला ठीकु आहे 100% न त भला 70% त कुझु सही हूंदो ऐं उन्हनि में तव्हां रखो। ऐं जेकॾहिं असीं उन्हनि बैंकुनि सां ताउन कंदासीं त इनशाला आस्ते आस्ते उन में जेके चंद ख़राबियूं बाक़ी रहिजी वियूं आहिनि, उलमा हज़रात उहे बि दूरि कंदा ऐं इनशाला असां इस्लामी बैंकिंग सिस्टम ते अची वेंदासीं। बाक़ी जेकॾहिं व्याज जा पैसा आहिनि त इन मां ख़ैर ख़ैरात कोन्ह थींदो। बाक़ी अवाम जे फ़ाइदे जो कमु कयो, बाथरूम ठारायो, काकूस ठारायो, अहिड़ी क़िस्म जूं शयूं कयो। हलो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इन पंहिंजे मौज़ूअ ते वापसि अचूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। तव्हांजी महिरबानी, अल्लाह ताला खे अजुर ॾींदो जो तव्हां फलाह आख़िरत में वेठा आहियो। ॿी बि मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त फलाह आख़िरत में जेकॾहिं तव्हां मेहरान टीवीअ जी वेबसाइट ते वञो त हीअ फलाह आख़िरत जा प्रोग्राम, कल्हो को प्रोग्राम उते अपलोड थियल आहे ऐं ॿियो सुबुह जो 7 बजे वरी रिपीट थिए थो। हाणे अचूं था त अल्लाह ताला मुंहिंजे इन्हनि ॿिनि नेमतुनि मां असांखे ख़बर पई त असांजो सिर्फ़ु सोर्स जेको जंहिं ते असां हिदायत हासिलु करे सघूं था ऐं आसानीअ सां उहो क़ुर पाक आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। इहा ॻाल्हि अल्लाह ताला क़ुर में चिटी चई आहे। चए थो रब साईं, बिस्मिल्लाह रहमानिर रहीम, लम यकुनिल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफकीन हत्ता तातियहुमुल बय्यिना। रब चए थो त न कुफुर ख़तमु थींदो, न शिरक ख़तमु थींदो जेसि ताईं तव्हां इन्हनि खे क़ुर ते न आणींदो। तातियहुमुल बय्यिना माना क़ुर जूं चिटियूं सवली माना वारूं आयतूं उन्हनि खे न ॿुधाईंदो, शिरक कॾहिं ख़तमु कोन्ह थींदो। छो त क़ुर ऐं नबी साईं जी सुन्नत खां अलावा जेको ॿाहिरि सोर्स आहे उहो त शिरक खे हथी थो ॾिए। तंहिंजे करे ॿाहिरियुनि किताबनि जे ज़ोर ते तव्हां शिरक ख़तमु कोन्ह था करे सघो। ख़तमु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां चिटियूं सादियूं आयतूं माण्हुनि ताईं पहुचाईंदो। वरी ॿुधो, लम यकुनिल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफकीन, न ख़तमु कंदा काफ़र पंहिंजो कुफुर ऐं शिरक वारा पंहिंजो शिरक, मुनफकीन माना ख़तमु कंदा, हता जेसि ताईं तातियहुमुल बय्यिना पहुचाईंदो न उन्हनि खे तव्हां क़ुर। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन अराद दुनिया फ़अलैहि बिल क़ुर। हिकिड़ो माण्हू चाहे थो त मां दुनिया में तरक़ी कयां तॾहिं बि क़ुर। हे जेके अंग्रेज़ आहिनि ईमानदारी कनि था, क़ुर ईअं थो चए न ईमानदारी कयो।
हे जेको मां त ॾिठो आहे त मुंहिंजो उस्तादु जेको मां मास्टर्स इंजीनियरिंग में कई त मुंहिंजो उस्तादु जेको सो जापान जो हो ऐं हुननि जो सॼो सिस्टम क़ुर मां आहे, लेकिन क़ुर जी ख़बर कान अथनि, पर निज़ाम उहो अथनि। वमन अरादल आख़िरत फ़अलैहि बिल क़ुर, ऐं जेकॾहिं आख़िरत खे तव्हां कामयाबी ॾियो तॾहिं बि क़ुर। वमन अरादहुमा मान फ़अलैहि बिल क़ुर, पर जेको चए थो मां हिन दुनिया में मूंखे अलाह ख़ुशि रखे ऐं मां पंहिंजे इज़त सां ज़िंदगी गुज़ारियां ऐं मूंखे रिस्क जी तंगी न हुजे, तकलीफ़ न हुजे, ऐं आख़िरत में बि कामयाबु थियनि, उन लाइ बि क़ुर फ़रमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन खां अलावा ख़ासि तौरु अहिड़ा ॾींहं जंहिंमें अज़ाब आहे, फितनो आहे, इन जे बारे में हज़रत अली करमल्लाह वजह रावी आहे त क़द समिअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अला इन्हा सतकूनुल फितना, फरमायूं त को ज़मानो ईंदो जंहिंमें वॾो फितनो हूंदो। फ़क़ुल्तु मल मख़रज मिन्हा या रसूल अल्लाह, चई हज़रत अली करमल्लाह वजह पुछो त इन मां ख़िराज कीअं थींदो, निकिरंदासीं कीअं? काल किताबुल्लाह, चई उनजो सिर्फ़ु वाहिद ज़रियो आहे त क़ुर पाक ते वापसि अचे उमत। फ़ी नबअ मां कान क़बल कम, छो त उन में पोयां अहिड़े क़िस्म जे आफ़तुनि जा बि जेके आहिनि ख़बरूं आहिनि। ख़बर मां बादकुम, ऐं ईंदड़ जेके वाक़िया थियणा उहे बि क़ुर में इशारा ॾिनल आहिनि। हुकुम मां बैनकुम, ऐं जेको आहे सो उहो उन्हनि जे विच में जेको आहे सो कानून आहे, उहो फ़सुल, ऐं इहो क़ुर पथर ते लीको आहे, लई सबिज़िल हज़िल, ऐं इहे पाणीअ ते लीका कोन्हनि, अहिड़ी क़ुर जो आयतूं इन जी पथर ते लीका। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह यर्फ़ बिहाज़ल किताब अक़वामऊं व यदह बिरी आख़िरीन, क़ुर पाक खे पंहिंजो सोर्स ठाहिण वारनि क़ौम खे अलाह ताला इज़तूं ॾींदो, ऐं जेको क़ुर पाक खे छॾे ॿियनि सोर्सनि खे वठंदो अलाह हुनखे ज़लील कंदो। तंहिंजे करे असां पाकिस्तान में असां जेको आहे सो क़ुर खे सम्झणु माना करण जो रवाज ई तक़रीबन निकिरी वियो आहे। अलाह ताला डॉक्टर इसरार अहमद जी क़बर नूर सां भरे जंहिं हिन क़ुर ॾे माण्हुनि जी तवजह कराई आहे। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो जेकॾहिं असीं हिन क़ुर पाक खे वठंदासीं, उनखे सम्झंदासीं, उनखे माना कंदासीं, त अलाह ताला असांजी इज़त कंदो। जे न त असां दुनिया में इस्लामी क़ौम में न्यूक्लियर पावर जे बावजूदि असांजो पासपोर्ट टके जे बराबरि बि कोन्हे को। इन खां कंहिं उहो जेके अफ्रीकी क़ौम आहे न, उनजी बि वॾी इज़त आहे, असांखे उहा इज़त असांजी न आहे। काल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी सर, छा हाल आहे? ख़ैर महिरबानी। सर सवाल आहे, हा ऐं जेको माण्हू फोर्थ थी वञे थो, हा उन जे जाइदाद मिल्कियत विरासत जीअं तव्हां कल्ह ॿुधायो त विरासत माना वसीत लाॻी आहे हुनजी, उनजी विरासत जंहिंमें मिल्कियत हूंदी आहे पंहिंजे औलाद ते, माना विरासत लाॻी आहे या न लाॻी? तमामु लाज़मी आहे। जेको मरी वियो आहे उनजी पूरी विरासत थींदी, नियाणियुनि खे हिसो मिलंदो, भाउरनि खे हिसो मिलंदो। क़ुर पाक में हिसा मुक़ररु थियल आहिनि। कंहिं बि मुफ़्तीअ वटि वञी ऐं उहा तव्हां कयो, जेकॾहिं को केरु नथो विरासत करे या उते कब्ज़ो थो करे त इहा चोरी आहे, इहो धाड़ो आहे। पोइ चाहे भाउ हणे थो, पोइ भेण जो हिसो खाई थो वञे, त इहा बि ठगी आहे। तंहिंजे करे उहो माण्हू ज़िंदगी ठग तौरु गुज़ारींदो, इंसाफ़ तौरु न गुज़ारींदो, छो त हुन परावा हिसा फॿाया आहिनि। अलाह ताला तंहिंजे करे असांजे लाइ ज़रूरी आहे त क़ुर पाक खे असां सोर्स ऑफ इंफॉर्मेशन, सोर्स ऑफ हिदायत वठूं। छो त अलाह ताला जेको क़ुर खे छॾे थो ॾिए न, पहिरीं त आख़िरत तबाह थींदसि, पर हिन दुनिया में बि अलाह ताला हुनखे अलाए छा छा थो छॾे। अचो त ॾिसूं त रब जेको अलाह जे क़ुर खां दूर उनखे चवे छा थो। नंबर 1, अलाह साईं फरमाए थो त जेके क़ुर खे नथा वठनि इहे जानवर आहिनि। अलाह फरमाए थो वल्लज़ीन कफ़रू यतमत्तऊन, जेके क़ुर खे नथा मञनि इहे काफ़र आहिनि, यानी इहे जेके काफ़र मिसाल तौरु आहिनि, इहे खाइण पीअण जूं उन्हनि खे अलाह ताला नेमतूं ॾिनियूं, खाइनि था। व याकुलून कमा ताकुलु अनवान, इन था खाइनि जीअं जानवर खाईंदा आहिनि। जानवर कीअं खाईंदा? मिसाल तौरु मेंह आहे, उनखे आहुर में तव्हां गाह उछलाईंदव त कंधु खणी तव्हां खां कान पुछंदी त अदा हे गाह तूं पंहिंजो खणी आयो आहीं या पराए ॿारे मां चोरी करे आयो आहीं। माना उन जानवर हराम ऐं हिलाल जो ख़्यालु न कंदो। त जेको रब जे क़ुर खे नथो पढ़े ऐं हराम ऐं हलाल में तमीज़ नथो करे ऐं खाए थो, जॾहिं मिसाल तौरु सूफ़ रखिया अथसि, वेठो कटे, हाणे इहा उनखे परवाह नाहे त इहे सूफ़ मुंहिंजी पघार मां आया आहिनि या मुंहिंजी मज़ूरीअ मां आया आहिनि या कंहिं ॿिए जी कमाईअ मां रुश्वत तौरु मां पैसा मूंखे मिलिया, उन मां मुंहिंजो नौकर वठी आयो आहे, त पोइ इहो जानवर आहे। छो त हिनखे परवाह न आहे, इहो जानवर आहे।
वरी अलाह ताला इन मिसाल तौरु इन खे चए थो, जेके क़ुर खे अलाह फरमाए इन हुम इल्ला कल अनाम, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर इहे जानवरनि खां बि वियल आहिनि। पहिरीं त अलाह हिन खे जानवर थो सॾे। वरी अहिड़नि माण्हुनि खे अलाह साईं चए थो इहे गॾ आहिनि। ॿुधो क़ुर, मसलुल लज़ी हुमिलू तौरात, अहिड़नि माण्हुनि जो मिसाल जिन खे ज़िमेदारी ॾिनी वई हुई तौरात जेको अलाह जो क़ुर हो त उनखे खणनि। जीअं हाणे इन जी माना मां कंदुसि, जीअं क़ुर पाक जी ज़िमेदारी आहे न तव्हां ते। मिसाल तौरु घर में वेठा सिंधी बि अचेव थी, अरबी बि अचेव थी, हलो अरबी न थिए सिंधी त अचे थी, तव्हां क़ुर खोले उहा सिंधी जेका सभु घर वारनि खे ॿुधाई अथव, पाड़े वारनि खे ॿुधायो था, तव्हांजे मथां ज़िमेदारी आहे। सुम लम यहमिलू आहे, पोइ जेका ज़िमेदारी अदा नथा कनि त पोइ इन माण्हूअ जो मिसाल कीअं क मसलिल हिमार, इन जो मिसाल आहे गॾु जहिड़ो यहमिल असफ़ार, जंहिंजे मथां बुक रखियल आहिनि। जेकॾहिं तव्हां गॾु जे मथां तव्हां मेडिकल जा बुक रखंदो त गॾु डॉक्टर थी वेंदो, त पोइ चई तव्हांजे मथां क़ुर जी ज़िमेदारी, हाणे उहो माण्हू गॾु हुआ ऐं उनजे मथां बुक रखियल आहे। अस्सलाम वालेकुम। ओके, वरी क़ुर में अहिड़े माण्हूअ खे अलाह चए थो कुतो। मिसाल तौरु अलाह साईं फरमाए थो त हिकिड़ो माण्हू उनखे अलाह साईं क़ुर जो इल्मु ॾिनो, पर पोइ क़ुर खे छॾे ॾिनई ऐं पंहिंजे मन चाहिए जी ज़िंदगी गुज़ारियईं, पोइ शैतान ते कब्ज़ो करे वियो। अॻिते थो चए फ मसल हू क मसलिल कल्ब, इन माण्हूअ जो मिसाल आहे कुते वांगुरु। इन तहमिल अलही यलहस, वज़न रखो तॾहिं बि सहकंदो, ओ ततरुकहू यलहस, ऐं जे वज़न हटायो तॾहिं बि सहकंदो। माना त जेके माण्हू अलाह जे रस्ते ते न आहिनि उहे पैसो त कमाईंदा, लेकिन टेंशन परेशानी सहकंदो पियो, ऐं पोइ हीउ पैसो हीउ पैसो हीउ पैसो, जेके आहिनि नोटनि सां जेके आहिनि से हिन जी वॉशिंग मशीनूं भरिजी वेंदियूं त वरी उहो फॉल सीलिंग में ॾोकड़ उछलाईंदो, मुड़ंदो कोन, पेट कोन भरबसि। पोइ इहो माण्हू चिड़ बि हूंदसि ॾाढी, हर कंहिंखे घटि वधि पियो ॻाल्हाईंदो। पर जेकॾहिं हुनखे चइजे बाबा तोखे हाणे मिनिस्टर कोन था कयूं या तोखे नौकिरी छॾियूं था या तूं DC न आहीं, ऐं घर में वञी वेहंदो त रेस्पॉन्सिबिलिटी लही वेंदसि, त तॾहिं बि टेंशन हूंदसि। जीअं कुते वांगुरु मथां वज़न रखो तॾहिं बि सहकंदो, वज़न हटायो तॾहिं बि सहकंदो। काल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, काइनात पई ॻाल्हायां हैदराबाद खां। जी पुट। हेलो जी 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 फरमायो। सर, मुंहिंजो इहो सुवाल इहो हो त छा म्यूज़िक ॿुधण या गाना ॿुधण अॼुकल्ह जेके ॿुधंदा आहियूं इहो जाइज़ आहे या न? ऐं ॿियो सुवाल इहो हो साईं, छा या नबी चई सघिजे थो? ऐं टियों हिकिड़ो मुंहिंजो अञा सुवाल आहे त छा छोकिरी जे हिजाब जे बारे में थोरो ॿुधाइजो, जी सही हिजाब जे बारे में। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका म्यूज़िक आहे न, असल में इस्लाम में म्यूज़िक न आहे ॿुधणी, छाकाणि त इन जा ॿ टे सबब आहिनि। हिकिड़ो त जेको म्यूज़िक आहे इन जी डिज़ाइन शैतान पाण थो करे, ऐं उन में जेके अल्फाज़ इस्तेमालु थियनि था एॾा यानी हिकिड़ा कैंसर वारा अल्फाज़ आहिनि। जीअं मिसाल तौरु तव्हांखे ज़्यादा कंहिं ज़माने में आयो हो त जब प्यार किया तो डरना किया, त मुल्क में काफ़ी बुराई शुरू थी, केतिरियूं छोकिरियूं घर छॾे भॼी वयूं, या अहिड़े नमूने सां लफ़्ज़ उन में ग़लति इस्तेमालु था थियनि। उन खां अलावा चयो वञे थो त अल मौसीक़ी क़ुरानुल शैतान, शैतान जो क़ुरान इहा म्यूज़िक आहे, ऐं इहो टकराए थो असांजे क़ुरान सां। तॾहिं चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह की ग़िज़ा आहे, ऐं क़ुरान जी आयत चई थी अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब, माना अलाह जो ज़िक्र रूह जी ग़िज़ा आहे। ऐं होॾां हो था चवनि मौसीक़ी हीअ टकर आहे, शैतान जो क़ुरान आहे या मौसीक़ी, तंहिंजे करे इन खे बिल्कुलु न ॿुधणु खपे हर वक़्तु कन में पवण सां। उन खां अलावा हिन जा साइकोलॉजिकल नुक़सान बि आहिनि। केतिरा जेके तव्हां चाइना में माण्हुनि जा मग़ज़ जवाबु ॾेई विया आहिनि कन में मौसीक़ी दबदबा विझण जी, तंहिंजे करे हिकिड़ो त इहो कोन्हे। उन खां पोइ जेको आहे तव्हां चओ था हिजाब जे बारे में, असल में इन में उलमा जो आहे इख़्तिलाफ़, लेकिन जेका मां कन्विंस थियल आहियां उहो किताबु आयल आहे शेख नासिरुद्दीन अलबानीअ जो, त पंहिंजो जिलबाबुल मोमिना मुस्लिमा, उन में आहे त चादर ओढ़िजे जेका सॼे बुत खे ढके, उन मां चहिरो ऐं हथ ढकिजी नथा सघनि, त इहो जेको आहे सो शेख नासिरुद्दीन अलबानी चयो आहे त इस्लाम जी ड्रेस इहा आहे। लेकिन जेकॾहिं को पंहिंजो चहिरो ढके थो त बक़ौल शेख नासिरुद्दीन अलबानी जे त इहो न वाजिबु आहे न फ़र्ज़ु आहे चहिरो ढकणु ऐं हथ। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव त चहिरे ढकण जो सऊदी अरब जे किन क़बीलनि में रवाजु आहे ऐं कुझु पठाणनि में रवाजु आहे, लेकिन अमूमन 90% मुल्क जे मिसाल तौरु पंहिंजो तव्हां वठो इंडोनेशिया वठो, मलेशिया वठो, सूरिया वठो,
ईरान वठो, इहे सभिनी में इहो ई ड्रेस आहे जेका अचे थी, त चहिरो खुलियल हथ। ऐं ॿियो बि त इहो हिकिड़ो माक़ूल बि आहे। ऐं बहरहाल इन में मां चवां थो त इन में कुझु असांजे आलमनि जो इन ते वरी ॿियो रायो आहे। लेकिन मुंहिंजो मां उन सां जेको सो उनजो किताबु अरबीअ में आहे, मूं वटि घर बि पियो आहे, मां पढ़ियो आहे, त इन ते मूंखे काफ़ी इत्मिनान आहे शेख नासिरुद्दीन अलबानीअ ते। उन खां पोइ जेको सो ॿियो तव्हां या नबी वारो चयो, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, मां ॿी काल वठां थो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अदा तव्हां टीवी बंदि करे पोइ मूंखां सुवाल कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो। हा दा सुवाल कयो पुट। जी साईं। सुवाल पुछो। हा सवाल आहे त पीउ पंहिंजे धीउ खे शादीशुदा खे या न्याणे खे ज़कात ॾेई सघे थो? जी हा, जेकॾहिं उहा न्याणी उनजी शादी थी वई आहे ऐं उहा न्याणी ग़रीब आहे, त पहिरीं हक़दार उहा ई आहे ज़कात जो। जेकॾहिं तव्हांजी का भेण आहे, ऐं मतिलबु आहे त ज़कात उन खे नथी ॾेई सघिजे जेके तव्हांजे घर में अञा इंडिपेंडेंट न आहिनि, तव्हां ते डिपेंडेंट, उनखे ज़कात नथी ॾेई सघिजे। पर हिकु दफ़ो शादी थी वई ऐं पंहिंजे मुड़ुस जे घर में ग़रीब आहे, त इहा त पहिरीं हक़दार आहे। तव्हांजो भाउ आहे, सॻो भाउ आहे, उहो पहिरीं हक़दार आहे। घर में जेके तव्हां ते डिपेंड, उनखे ज़कात नथी ॾेई सघिजे, पर जे इंडिपेंडेंट थी विया आहिनि त उनखे बिल्कुलु ज़कात ॾेई सघिजे। हाणे अॻिते हलूं था। वरी छा थो अलाह साईं उन्हनि खे जेके अलाह जे क़ुर खे नथा उनखे सोर्स वठनि करे, उनखे चए थो पुछड़ो जानवर। रब चए थो इन शर्र दवाब इंदल्लाहि सुमुलुल बुकमुल लज़ीन ला यअकुलून। अलाह जे नज़र में बुछड़ा जानवर उहे आहिनि जेके गूंगा ॿोड़ा आहिनि ऐं अकुल नथा इस्तेमालु कनि। त क़ुर पढ़िबो त अकुल इस्तेमालु कबो। वरी अलाह ताला खे चए थो पलीत। अलाह ताला फरमाए थो कज़ालिक यजलुल्लाह रिज्स अलल्लज़ीन ला युमिनून, जेके ईमान नथा आणनि, अलाह उन्हनि ते पलीती हणी थो छॾे। माना जेको अलाह जी ॻाल्हि नथो ॿुधे इहो पलीत आहे। ऐं नजस ऐं नापाक, रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू इन्नमा मुशरिकून नजसुन, जेके शिरक कनि था इहे नजस ऐं नापाक आहिनि। शिरक छो था कनि? छाकाणि त उनजे जीन में पियल आहे त शिरक न कनि। लेकिन उहे क़ुर खे पढ़नि ई कोन था माना सां, तॾहिं ॿाहिरिनि किताबनि मां हुनखे शिरक मिले थो, शिरक करे ऐं पाण खे नापाक करे थो छॾे। काल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम साईं। जी साईं, वालेकुम सलाम। साईं ही सुबुह वारी जेका निमाज़ आहे उहा सिज उभरे खां बाद में पढ़ी सघिजे थी? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं तव्हां राति जो फजर जे निमाज़ जी नियत करे सुता हो ऐं उन लाइ माना जेको एहतियात पूरा कया अथव, पर तव्हांजी अखि न खुली, त जेॾी महिल तव्हांजी अखि खुली, पोइ भली सुबुह जा 9 हुजनि 10 हुजनि, उथी पहिरियों बाथरूम मां थी वुज़ू करे निमाज़ पढ़ो, त तव्हांखे इनशा अल्लाह ताला जमायत जो सवाबु मिलंदो, बशर्ती कि तव्हां जमायत जी जेका आहे सा नियत करे सुता हूंदव ऐं फजर जी निमाज़ जो। जी मुंहिंजा भाउ, हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इनशा अल्लाह प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह ख़ैर भली कार काल मौजूदा वठी था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा सर साईं का सवाल करणो हो त मां नमाज़ पढ़ी ऐं पोइ सजदे में दुआ करंदो आहियां, हा, या जाइज़ आहे या न? इंतिहाई बहितरीन तरीक़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभ खां क़बूल दुआऊं सजदे में थींदियूं, जेके तव्हां अलाह खां घुरंदव। तव्हां निमाज़ पढ़ी सजदे में वधि दुआऊं घुरो, इहा सुन्नत आहे ऐं इहो बहितरीन तरीक़ो आहे। इनशा अल्लाह ताला इहो सजदे में दुआ जेका आहे सा सभु पोज़ीशननि खां बहितरीन दुआ आहे। अल्हम्दुलिल्लाह इनशा अल्लाह। अॻिते रब फरमाए थो त जेके क़ुर नथा ॿुधनि इहे बेअकुल ऐं जानवर आहिनि। रब साईं पुछे थो बिस्मिल्लाह रहमान रहीम अम तहसब अन अक्सर हुम यसमऊन ओ यअकुलून, तव्हां सम्झो था त अक्सरत क़ुर ॿुधनि थियूं, इनखे सम्झनि थियूं। इन हुम इला कल अनाम, इहे आहिनि जानवर वांगुरु, बल हुम अज़ल सबीला, बल्कि उन खां बि वियल आहिनि। काल मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा जी सुवाल पुछो अदा। जी हलो जी जी सुवाल पुछो बाबा। सवाल इहो पुछा कि जो गुज़ारी ईंदो आहे उनखे फनाईंदा आहिनि, पोइ वेंदा आहिनि अगरबत्ती ॿारींदा आहिनि, उनजे मथां अगरबत्ती ॿारणी जाइज़ आहे न जाइज़?
साईं वरी चयो, सम्झ में न आयो। ऐं जेको मतिलबु गुज़ारे वेंदो आहे हा त उनखे दफ़ना ईंदा आहिनि, हुनजो मथां अगरबत्ती ॿारे ईंदा आहिनि, उनजो माना जाइज़ आहे न आहे? न साईं, न जो जाइज़ कोन्हे को। अगरबत्ती कंहिंखे था उते जेको ख़ुशबू ॾियो, जेको आहे सो इहो को जाइज़ कोन्हे को, छो त हुनजो रूह त हींअर मथे हलियो वियो न साईं। जेके गुज़ारे वञनि था, इन्हनि जा रूह, नेकनि जा रूह जन्नत में पहुची विया ओॾी महिल जो ओॾी महिल अछनि पखियुनि में घुमनि था उते वञी। वरी जेकॾहिं शहीद आहिनि त उहे ओॾी महिल अलाह जे अर्श ते पहुची था वञनि, सोननि घरनि में था रहनि, उन्हनि खे सावनि पखियुनि में विझंदा। जेके गुनाहगार आहिनि उन्हनि खे वरी कारनि पखियुनि में विझी वरी उनखे सुबुह शाम जहन्नम में उन्हनि जो दीदार थो कराइजे। तंहिंजे करे जेको इहा तव्हां तकलीफ़ न कयो, हिते का शइ कान्हे का मथां गुल रखणु फलाण करणु, इहे ख़ामखा जेको आहे सो इहो बेकार आहे। हाणे साईं ॻाल्हि इहा आहे त जॾहिं क़ुर पाक माण्हुनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे त गॾह, पलीत, नजस, गुमराह, जानवर, पोइ तव्हां सम्झो था त माण्हू जेके हिन दुनिया में मस्तु आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे क़ुर ॿुधाइबो त चिड़ कंदा कोन कंदा? चवंदा हा भई असांखे गारियूं था ॾियारियो। ऐं क़ुर बि इहा ई ॻाल्हि थो करे। ॿुधो क़ुर छा थो चए अहिड़नि माण्हुनि जे लाइ। रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलम तर इलल लज़ीन यज़उमून अन्नहुम आमनू बिमा उनज़िल अलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक। हम सारी इहा आयत न आहे। हा आयत हीअ रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, व इज़ा तुतला अलैहिम आयातुना बैनातिन। चए थो जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि खे क़ुर जूं चिटियूं आयतूं सवली ॿोलीअ में जेका सम्झनि था, जेका उन्हनि खे पढ़ी ॿुधाइजनि थियूं, त चिड़ केॾी थी वठे न, तारिफ़ फी वुजूह लज़ीन कफ़रू मुनकर। तव्हां चहिरे मां ई ॾिसंदो त चहिरो बुछड़ो थी थो वञे, चिड़ वठी थी वञे। न सिर्फ़ु एतिरो, यकादून यस्तून बिल लज़ीन यतलून अलैहिम आयतना, जो जेकर ईअं थो लॻे त हे वहा धक कढंदा जेको क़ुर हुनखे पढ़ी ॿुधाए। माना थो के यकादून माना ज़रे घटि उन ते आमादा आहिनि, यस्तून हमिलो कनि बिल लज़ीन उन्हनि ते यतलून अलैहिम जेको क़ुर था हुनखे ॿुधाइनि। इहे आहिनि उहे माण्हू एॾी चिड़ कंदा क़ुर ॿुधण सां। अलाह बि आयत ॾिनी न क़ुर में त अहिड़ा माण्हू बि आहिनि। त अलाह चए थो उनखे चवनि, कुल्फ़ उन बेकुम बि शर्मिन ज़ालिकुम, हे जो तव्हां एॾी चिड़ था कयो, रब चए थो असीं तव्हांखे इन्हीअ खां बि बुछड़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं। कहिड़ी? अन्नार, जहन्नम, वअदहल्लाहु लज़ीन कफ़रू, अलाह जो वाइदो आहे काफ़रनि सां, व बेसल मसीर, बुछड़ी जाइ आहे उते रहण जी। तंहिंजे करे हिन क़ुर जी अहमियत उन्हनि खे बि आहे जंहिं कंहिं मजबूरनि जे करे मुस्लमान न थिया, थी सघे थो दिलि में मुस्लमान थिया हुजनि। हे नाऊं जेको प्रेसिडेंट हो डॉक्टर पंडित शंकर दयाल शर्मा, तंहिं क़ुर ते अॻे 50-60 साल अॻु में, बल्कि 70-80 साल हीअ हिकिड़ो बेत लिखियो क़ुर ते। पोइ थी सघे थो सदर हो, तंहिंजे करे हू मज़हब न पियो मटे। अंदर में छा हो हाणे ॾिसो छा थो चए। चए थो क़ुर जे बारे में, अमल की किताब थी दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी पढ़ने की किताब बना दिया, जिंदों का दस्तूर था मुर्दों का मंशूर बना दिया, जो इल्म की किताब थी उसे ला इल्मों के हाथों थमा दिया, तस्खीर कायनात का दरस देने आई थी। माना हिन पूरी कायनात ते अल्लाह जो निज़ाम नाफिज करण आई, सिर्फ मदरसों का निसाब बना दिया, मुर्दा कौमों को जिंदा करने आई थी, मुर्दों को बख्शवाने पर लगा दिया, ए मुसलमानों ये तुमने क्या किया। तंहिंजे करे इहे माण्हू हींअर त चिड़ था कनि, लेकिन क़यामत ॾींहुं छा कंदा? जहन्नम में वञी चवंदा, वकालू लव कुन्ना नस्मउ न कुलचे, हाय घोड़ा, काश असां अलाह जी ॻाल्हि ॿुधूं हा ऐं सम्झूं हा, मां कुन्ना फी असाब सईर, त जहन्नम खां बची वञूं हा। तंहिंजे करे वरी अलाह खे छा था चवनि? चवंदा कालू रबना अमतनस नतईन व अहियई तनस नतईन, जीअं अलाह साईं त असांखे 2 मौत ॾिना, 2 ज़िंदगियूं ॾिनियूं। 2 कहिड़ियूं ज़िंदगियूं? हिकिड़ो हिन दुनिया में पैदा थियो, ॿियो क़बर खां निकितासीं। तरफ़ना बि ज़ुनूबना, हाणे असां पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ था कयूं। हल इल ख़ुरूज मिन सबील, आहे को चांस, सेकंड चांस, आहे को सेकंड चांस, हाणे असां मञूं। तंहिं ते जेको सो अलाह फरमाए थो त इहा तव्हांखे सज़ा थी मिले, ज़ालिक बि अनहू इज़ा दुई अलाह वहदहू,
ऐं जॾहिं इहो इन लाइ त जॾहिं तव्हांखे क़ुर सम्झाईंदो त हिकिड़े अलाह खां घुरो, दुई अलाह वहदहू कफ़र तुम तव्हां न मञींदा हो, वई ऐं युशरिक बि तूं मिनू, ऐं जॾहिं वरी शिरक जा किताब पढ़ंदा हो त उनखे मञींदा हो। फल हुकुम लिल्लाह अलीउल कबीर, हाणे फ़ैसिलो अलाह जो आहे जेको अली ऊचो आहे ऐं कबीर आहे। काल वठूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम साईं। जी वालेकुम। ज़ुबैर थो ॻाल्हायां। हा पुछो, सुवाल पुछो। जी जी पुछो अदा। जी साईं, सवाल इहो आहे मुंहिंजो, हा मिसाल को कंहिं शइ जी उमेद हुजे, मिसाल को या बीमार हुजे या कंहिंखे घर जी हुजे, त पोइ उहो उमेद लाइ चए त मुंहिंजी इहा पूरी थिए त निमाज़ पढ़ंदुमि, उहो न पढ़े त पोइ उनजो माना छा हूंदो? ॾिसो, इन मामले में मुंहिंजो तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे। इन जो मिसाल तव्हांजो मिसाल हिन थो कयां। मिसाल तौरु हिकिड़े माण्हू जी ॿकरी विञाइजी वई, रब साईं खे चए थो अलाह साईं मूंखे ॿकरी ॾियार त मां तुंहिंजे नाले ते 100 रुपया ग़रीबनि में विराईंदुसि। हाणे इन जो मतिलबु आहे त जे ॿकरी मिलंदसि त 100 रुपया ॾींदो, जे न मिलंदसि त 100 बि छुटो अलाह साईं जो। अलाह साईं साईं शर्त न विझबा आहिनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़िस्म जी बासुनि खां मना कयो आहे। बिना लालच जे बासियो, बिना लालच जे बासियो। पर जेकॾहिं अलाह साईं सां जेको वाइदो कयो था त भला घटि में घटि उहो त पूरो कयो। ऐं ईअं चयो त अलाह साईं हाणे मां तुंहिंजी निमाज़ दिलि में हुजे मुंहिंजो पीउ जी बीमारी आहे, पर मां अलाह साईं हाणे मां तुंहिंजी निमाज़ पढ़ंदुसि, पोइ चाहे उहो बीमारीअ मां छुटे न छुटे निमाज़ पढ़ो। इहा आहे असुल दुआ। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदा। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं सुवाल पुछो जल्दी जल्दी। साईं सकर खां रियाज़ुल्लाह थो ॻाल्हायां। पंहिंजो इहो हेलो हेलो। हा साईं। हा हा जल्दी कयो। हा हलो साईं ॻाल्हाए वठंदा कयो, सो टाइम घटि आहे, हींअर 2-3 मिंट बचा आहिनि, मूंखे 2-3 आयतूं पूरियूं करणियूं आहिनि। सुवाल यकदमि कंदा कयो पंहिंजो। अलाह ताला इहो जेको शिरक जे बारे में चए थो, या अय्युहन्नास, ए इंसानो, यहूदियो हिंदुओ भाउरो सभई ॻाल्हि ॿुधो कनु ॾेई, या अय्युहन्नास, ए इंसानो ज़ुरिब मसलुन, हिकिड़ो अलाह चए थो हिकिड़ो मिसाल तो बयानु हींअर थिएव, फस्तमिउ लहू, महिरबानी करे कनु ॾेई ॿुधो। मां महिरबानी पंहिंजे तरफ़ां चवां, क़ुर में कान्हे, मां इहो असुल मफ़हूम कंदो आहियां न, त फस्तमिउ लहू माना कनु ॾेई ॿुधो। ॿुधो कड़ छा थो चए, इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, जेके अलाह सां गॾु ॿियनि खे सॾीनि था, या लफ़्ज़ी माना त अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾीनि था कमनि लाइ, लई यख़्लुकू ज़ुबाबऊं वलौ विज्तमिऊ लहू, त अलाह चए थो उन्हनि में पावर कोन्हे को, ताकी मखि ठाहिण जो पावर बि कोन्हे। रब साईं चए थो सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, मूंखां घुरो, मां ॾींदुसि, मुंहिंजी प्रॉपर्टी तव्हां केरु चोराए खणी ॾींदो, तव्हां ॿियनि खां था घुरो। कॉमन सेंस जी ॻाल्हि थो अलाह साईं करे, चए थो मखि कोन था ठाहे सघनि, चाहे सभु गॾिजी वञनि। चए थो मखि ठाहिण त वॾी डिज़ाइन खपे, साइंस खपे, उन में रूह विझणो आहे। वई यसलबुहुम ज़ुबाब शयन, पर जेकॾहिं मखि का शइ खणी वात में पंहिंजे में विझे थी, ला यस्तनकिज़ू मिनू, उहो तव्हां छॾाए कोन सघंदव। ज़फ़ तालिबल मतलूब, जेके घुरण वारा ऐं घुरण जिन खां अलाह खां घुरंदा सभु ज़ईफ़ आहिनि। इहा मखि जो नक्शो आहे। हाणे जेकॾहिं मखि का शइ पंहिंजी वात में विझे थी त इनखे आंड्रो कोन्हे, इहो पाणी अथसि जेको मादे ताईं अथसि, उहा शइ जीअं वञे थी त टुटी थी वञे, यानी केमिकली उहो कॉन्स्टिट्यूएंट में टुटी थी वञे ओॾीमहिल जो ओॾीमहिल। तंहिंजे करे उन खां वात मां उहो दाणो निकिरी कोन थो सघे, कुकड़ मां निकिरी सघे थो, मेंह मां गाह निकिरी सघे थो, मखि में वियल शइ छॾाए कोन थो सघिजे। क़ुर जी चैलेंज आहे। तंहिंजे करे इहे जेके माण्हू वञनि था जेकॾहिं जहन्नम में, त रब फरमाए थो उहा यस्तरख़ून फ़ीहा, उते रड़ियूं कंदा, रबना आख़िरजना, अलाह सां हिकिड़ो त सेकंड चांस ॾे, नअमल सालिहन ग़ैर लज़ी कुना नअमल, त अलाह चवनि थो त असां नेक कम कनि। अलाह चवनि थो अवलम नुअम्मिरुकुम मा यतज़क्कर फ़ी मन तज़क्कर, चए थो तव्हांखे एतिरी उमिरि मूं खोड़ कान्हे जंहिंमें तव्हां सिखणु सुधरणु चाहियो त सुधरी वञा। उहा उमिरि केतिरी आहे? रसूल सलाम फरमायो, लक़द अज़रल्लाह इला अब्दिन अहया हत्ता बलग सित्तीन ओ सबईन सना, अलाह जंहिंखे 60 ऐं 70 साल उमिरि ॾिए थो उनजो को अज़ुरु क़बूल कोन कंदो। ऐं जेको आहे सो छाकाणि त इहा काफ़ी उमिरि आहे सुधरण लाइ, हाणे था चवनि सेकंड चांस ॾियो, तंहिंखे अलाह ताला चए थो मां इन शइ खे क़बूल कोन थो कयां। हीउ प्रोग्राम सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। अलाह खां मां दुआ थो घुरां त या रब साईं असांखे सम्झाता फरमा, ऐं जेको तुंहिंजो क़ुर पाक आहे इन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। न त मां गॾु हूंदुसि, मां पलीत हूंदुसि, मां नजस हूंदुसि, ऐं मूंखे हर क़िस्म जी जेका आहे जेका अलाह ताला मूंखे सॾे थो मां थींदुसि, जे मां अलाह जे क़ुर खे न पढ़ंदुसि ऐं नबी साईं जी सुनत खे न सम्झंदुसि।
सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।